Assalamualaikum. I am Sikandar Bozdar and you are watching Vlog Party. This is Vlog Party which I am going to start from village. I will go to Tandolayar. Some friends will join in Vlog Party. Basidmar will join from Tandolayar. And Nur Ali Bozdar, Akhtar Hussain Qazi, Ghulam Mustafa Khaskali, Ejaz Pahwar will join from Hyderabad, and Irfan Rao Jo will have present at Jamshoro. Don't go anywhere, stay touched in Vlog Party. Zindabad. मुंहिंजो सफ़र टंडोलायर जी तरफ़ जारी आहे। मां टंडोलायर वञा पियो ऐं टंडोलायर मां अब्दुल बासित मार सां गॾिजी मां इंशाअल्लाह ताला हैदराबाद जी तरफ़ रवानी थींदसि। स्टे टच्ड इन व्लॉग पार्टी। भाई जो पाबंद नहीं ये व्लॉग ठहे पियो असां अब्दुल बासित मार प्यारो दोस्त हाणे असां वञूं था हैदराबाद। ओके बाय। जिंदाबाद जिंदाबाद। जी दुआ अमर जी दुआ पीडो गयो है अमर जी जमाना को कमी को नहीं किरदारी को नहीं। नूर अली सां फोन ते ॻाल्हायो। हां भैया अब्दुल बासित भी शादी करे पियो चई और को पंहिंजा ख़्वाब भाई नोट असलिया नकलिया बेकार नोट बेकार साल थिया आहिनि नोट ॾिठा कोन्हे। माशाल्लाह 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 इंतहाई काबिल एहतराम कायद आज़म मोहम्मद अली जनाब साहब माशाल्लाह अल्लाह जन्नतुल फिरदौस में जगह है। आमीन सुमा आमीन। आपकी मर्जी। सो आज आपकी मर्जी चलेगी। अक्टो चाय दी मजे को मिली सुपर मदीना दी चाय या गड पी गाड़ी में गई चाय मजेदार माण्हू सां गॾु मजेदार चाय है ना। आऊं अब्दुल बासित पहुता आहियूं सुपर मदीना होटल 10 किलोमीटर अवे फ्रॉम टंडोलायर। स्टे टच्ड इन व्लॉग पार्टी। हिकिड़ी फिकी हिकिड़ी मिठी चांहि खपे फिलहाल पुछो कर तो ठीक है। हिकिड़ी फिकी हिकिड़ी मिठी ये जा सारी ये जा सराय की सादी जान चलेंगे बाकी बकाया बस पूरा पूरा चो हां 50 रुपया को पे 50 रुपया कपा पोइ कंपनी जी मशहूरी जे लाइ छा। हां कप बुरस चाय बुरस चाय जे इफ्तियार में पिया अचूं पड़ भई। अच्छा हा ना हा चाय चुस्की असांखे वरी हीअं टंडोलायर न हो जाए या हैं हैदराबाद वञणु खपे। छॾे यार ईअं न करो न कीअं थो चयो कीअं चयो अच्छा 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 हाँ बाबा टंडोलायर में थोड़ा सुतो पिया। ठीक है ऐं माशाल्लाह सां नरेंद्र मोदी ॿुधो आहियां या उते ॿुधो आहियां या ईरान ज़ियारतुनि ते वियुसि या इंडिया माइटनि ते पंहिंजो वियुसि दरगाह श्री नानक ते वियुसि उते जिन में वियुसि सिर्फ़ु 15 ॾींहंनि लाइ रुॻो पाकिस्तान खां तव्हां ॿाहिरि निकिरो तव्हांजो जेकॾहिं 40 इंच पेट हूंदो न उहा सफ़ा बिल्कुलु अंदरि दॿिजी तव्हांजो पेट खणी उनजो पासपोर्ट ठारायो।
हिते जो पासपोर्ट जो थींदो आहे माण्हू जो थींदो आहे उन्हनि मुल्कनि मां इंडिया मां इन्हनि मां बग़ैर पेट जे आहिनि न मज़े जी ॻाल्हि जेकॾहिं वज़न ते पासपोर्ट हुजे न त कमु लही वञे हितां बि धंधो जाम न ही शयूं आहिनि बस ओवरलोडेड बस हाणे सभु हाफ वारा मथे वेठा आहिनि अधु किराए वारा अधु किराए वारा हेठां फुल किराए वारा मथे अधु किराए वारा सवाल आहे हिकिड़ो जी मर्द हुजे न हा मर्द खे सख़्तु पेशाब लॻे हा उहा तकलीफ़ ऐं जेका माई प्रेगनेंट हूंदी आहे हुनखे डिलेवरी थियण वारी हूंदी आहे उन ॿिन्ही मर्द जे सख़्तु पेशाब ऐं डिलेवरी वारी औरत जी तकलीफ़ में केतिरो फ़र्क़ु हाणे पेशाब त हिकिड़ी इंसान जी ज़रूरत आहे हाणे हेॾा कैमरा में मुंहिंजे चहिरे जा तासुरात ॾिसो हा असां छा मसइलो आहे बस अॻियां गाॾी बीहारियां न कपिड़ा ख़राब थी वेंदा अॻियां पंप ते बीहारियां थो मूंखे रुॻो इहो ॿुधायो हींअर वेचो कंहिंखे आहियां वेचो कंहिंखे आहियां कामल हाउस जी आई हा कामल हाउस जी चीज हलिया हलूं अंदरि न गॾु कंहिंसां वेठो आहियां अब्दुल बासित साहब अंदरि आहे हा अंदरि आहे आहे वाशरूम थो करे आउं अची वियुसि माशाल्लाह 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 10 किलो वज़न घटिजी वियो मुझे अल्लाह मुबारक ने ऑर्डर कैंसिल थी वियो ट्रांसफर कैंसिल थी वई अब्दुल बासित मां जो ऑर्डर कैंसिल थी वियो ट्रांसफर खणी ॾेखारियूं पतो वठूं हा गुना टैक्स आहे लेडीज़ विहारे छॾियूं हा न गुंडा टैक्स वठण जे लाइ वरी लेडीज़ विहारे छॾियूं गुंडा 60 रुपया 60 रुपया 3 किलोमीटर सफ़र ऐं 60 रुपया 60 रुपया गुंडा टैक्स हेॾा साम्हूं ॾिसो लाइन केतिरी लॻी पई आहे साम्हूं लाइन ॾिसो केतिरी लॻी पई आहे ऐं पाकिस्तान जी केतिरी तवानाई ज़ाया पई थिए पेट्रोल वग़ैरह डीज़ल आ गया वो शाटा जिसका था वालेकुम सलाम वालेकुम सलाम मुबारकू जाम शोरो पुल हा चवंदो न हले वरी चओ न ईअं नथो अचे मूंखे तूं चवंदो भला ना आई लव यू वारी हा आई लव यू वारी माण्हू ईअं ॾिसंदा बार बार त हे कहिड़ा चरिया वेठा आहिनि न हिकिड़ो दफ़ो आई लव यू चवंदा आहिनि हिकिड़ो दफ़ो हलो असां जंगलनि खे ॼण खां पोइ तुरो अंदाज़ चेंज थी वियो आहे जो छाजे करे चेहरे ते इलाही निखार अची वियो आहे स्टाइल चेंज हो गया है ना पोयां ॾिस कहिड़ो शख़्स वेठो आहे हा यार हिते घर ठाहे ईअं खपे हल्को टांदो भॼो दो ना वो फोटो डिलीट कर ना वो डिलीट कर दो खुतोपन जो पूरा पूरा है घणो न ॻाल्हाए बाबा घणो न ॻाल्हाए बाज़ी ड्रोन कैमरा अख्तर साहब सही अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो ठीकु ठाक तव्हां ॿाहिरि जी दुआऊं तव्हां शाम जो सुबुह खां वठी शाम जो असांखे जॉइन कयो आहे साईं बसि इहे ॾंढ आहिनि असां ॾियण लाइ तयारु आहियूं हा पर फ़िलहालु असां ॾंढ न ॾींदासीं इन जे करे विच में हिकिड़ो ॿियो दोस्त वेठो आहे कल्ह जेको असांखे हथ में छड़ी पियो हले बड़ा गाड़ी बैठो सां वही हिते हलण करा ॾंड या ॾंड जिते पाणी कढो उते लाईंदासीं शाखो आहिनि हिते ताकि पानी कोने बाबा धकु त लॻे थो थोरो घणो पावर साहब लाइव निशराल भी अल्लाह साईं बात कर साईं ख्याल सा लाइव निशराल भी हले
No, 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 no. हाँ साईं हुकुम कयो अल्लाह जा ख़ैर आहे हाँ अल्लाह जा ख़ैर तो इन लाइ संगत सां आयल आहियूं जेको तव्हांजो चैनल आहे हुनखे सब्सक्राइब कयो तो हमारे चैनल को सब्सक्राइब करो हमारे चैनल को सब्सक्राइब और ये बात सबसे डिस्क्राइब करो गले गले में खरीद गया गले में खरीद गया नहीं मजे गया मजे मजे गले में खरीद गया चलो जीतो पाकिस्तान में जीती है क्या जुमलो सुठो चाहिए ना जीतो पाकिस्तान जीतो पाकिस्तान हेठ रख लो नहीं हेठ रख ऐसा वे वही कर खुदा हाफिज़ कराणी बाग जो कॉन्सेप्ट छा आहे हिन कराणी बाग नालो कीअं पियो शींह राणी होती है राणी शींह राणी जानवर सां शींह राणी हा काफ़िलो ज़ुबैर लगारी ॾांहुं वञी रहियो आहे जी ऐं दुआ कयो त हिन मेड़ में काफ़िले में असांखे मान मिले सरसी मिले ख़ैर सां ऐं हू परची पवे जल्दी आमीन आमीन राहुल पे जे हली सगी साथ दे वो जो थी वो में रही सगी साथ दे बेज़ोर आवाम का न पुछ जिंदगी जी हकीकत जे जिंदगी जो दुख सही सगी साथ दे वाह वाह मुंह में आई तो बता तो जो तो इन कैमरा में तव्हां था लॻो क्या हकीकत है शाइर बि लॻो था अदीब बि लॻो था दानिश्वर बि लॻो था सियासतदान बि लॻो था मुंहिंजो उस्ताद मुंहिंजो ही वेठो आहे उस्ताद खे शागिर्दनि खे इजाज़त आहे ॻाल्हाइण क्या हकीकत ये है मिस्टर अब्दुल बासित जो स्वर्ण कलाकार में ऑर्डर कैंसिल थियो हाँ सही ॻाल्हि आहे ड्रोन क्या सिकंदर साहब कहिड़ा हाल ख़ुशि आहियो त बि ठीकु आहे ॿियो ख़ैरु आहे भला साईं तव्हां हिकिड़ो सुवालु पुछिणो हुयो पुछी सघो था सर भला साईं तव्हांखे इहो यूट्यूब ते इहो सिकंदर बोज़दार टीवी जे नाले सां जेका तव्हां हींअर स्टार्ट कई आहे तव्हांखे भला इहो शौक़ु कॾहिं खां वठी थियो इहो जेको शौक़ु हुयो पैदा कीअं थियो तव्हांजे हुन मुंहिंजे दोस्त हिकिड़े मूंखे इलाही डिघो अर्सो अॻ में मशवरो ॾिनो हो पोइ मुंहिंजे मशवरे खे सही सम्झो ऐं पोइ कमु शुरू कयो भला हिन जे मुतलिक़ तव्हां कुझु असांखे ॿुधाए सघो था पिया हा सॼी ख़बर आहे सॼो ॾींहुं गॾु रहिया आहियूं भला ठाहियो कीअं हुयो इहो इहो ठारायो केरु ठारायो मूं ठारायो कंहिंखां इहो हिकिड़े सुवाल मां 4-5 सुवाल पैदा न करियो अॻिते हलो इन जो मक़सदु छा हुयो भला इहो तव्हांखे पोयां अगरि जेको आहे पुछ पियो करे इहो केरु आहे उन महिरबानी करे माण्हू मूंखे चहिरो ॾेखारे करे तव्हां सुवाल ॿुधायो चहिरो ॾेखारियो कसम अथव अम्मा जो चहिरो ॾेखारियो कसम अथव बाबे जो हा साईं भला इहो तव्हांखे शौक़ु कीअं पैदा थियो छाजे करे पैदा थियो शौक़ु इहो आख़िर इन जो सबबु छा हुयो
इलेक्ट्रॉनिक मीडिया ते खोड़ सारा चैनल हलन पिया यूट्यूब इलेक्ट्रॉनिक मीडिया खे इलाही पोइते छॾे चुको आहे पाकिस्तान जे अंदरि इंडिया जे अंदरि ॿियनि मुल्कनि जे अंदरि सॼी दुनिया जे अंदरि यूट्यूब धूम मचाए छॾी आहे हुनजो असरु मूं ते बि थियो आहे तव्हां ते बि थियो आहे सही भला हुन दोस्त जो तव्हां नालो खणणु पसंदि कंदो जंहिं तव्हांखे इहो शौक़ु जॻायो जी आहे बिल्कुलु 100 दफ़ा खणंदो भला ॿुधायो उहो कहिड़ो आहे उहा पर्सनैलिटी ऐं उनजो नालो खणंदो तव्हां हुनखे फौरी तौर ते ॾेखारिजो हिते ई मौजूदु आहे अच्छा कहिड़ो आहे दोस्त भला उहो अब्दुल बासित मर तव्हां ॾेखारियो हुनखे जी साईं अब्दुल बासित मर तव्हां ॾेखारियो हुनखे नूर अली बोलदार तव्हां ॾेखारियो हुनखे हाणे मूंखे ॾेखारियो इहे ॿई न आहिनि ज़ुबैर लिगारिया हाणे हाणे हेॾा बस ते आउं कहिड़ी तव्हांजी ढगी चोरायो जो तव्हांजो इंटरव्यू वठी वञ तव्हांजो नालो थोरी खणंदो तव्हां हाणे हिन खां पुछो तव्हां हाणे मूंखे शौक़ु छो ॾियारियो साईं तव्हां हिनखे शौक़ु कीअं ने पैदा करायो तव्हां हिनखे साईं इहो शौक़ु असां इन करे हिनखे पैदा करायो त हिन में हिकिड़ो हिडन टैलेंट मौजूदु आहे अच्छा हिन में हिन जे अंदरि हिकिड़ो तमामु हिकिड़ो सुठो इंसानु रहे थो हिन जे अंदरि हिकिड़ो तमामु बहितरीनु कलाकार रहे थो हिन जे अंदरि हिकिड़ो तमामु बहितरीनु अदीब दानिश्वर शाइर रहे थो हिन जे अंदरि हिकिड़ो तमामु बहितरीनु लीडर रहे थो त मूं हिन जा इहे गुण ॾिसी इहो इन ॻाल्हि जो अंदाज़ो लॻायो त जिते माण्हू पंहिंजो टैलेंट कंहिं न कंहिं तरीक़े सां ज़ाहिर कनि था छो न सिकंदर भाउ खे अहिड़ो मौक़ो प्रोवाइड कयो वञे जंहिंजे ज़रिए हू पंहिंजो इन्हनि मुख़्तलिफ़ टैलेंट्स खे हिकु पाण हमगी शख़्सियत जो मालिक आहे इन्हनि मुख़्तलिफ़ टैलेंट्स खे माण्हुनि जे साम्हूं दोस्तनि यारनि जे साम्हूं दुनिया जे साम्हूं या जिन ताईं हुनजी व्यूअरशिप आहे उन्हनि ताईं उहा ॻाल्हि पुॼाए सघे तव्हांखे कीअं ख़बर त साईं जे इन्हनि टैलेंट्स जी मूंखे इन्हनि टैलेंट्स जे बारे में बख़ूबी अंदाज़ो हो ऐं अंदाज़ो आहे त साईं में इन खां अलावा बि घणेई टैलेंट्स मौजूदु आहिनि माशाल्लाह साईं त तव्हांजे बारे में घणो कुझु ॿुधायो वियो आहे तव्हां ज़ुबैर साहिब जे बारे में तव्हां छा था चवणु चाहियो ज़ुबैर लगारी जहिड़े तरीक़े सां मुंहिंजी तारीफ़ कई आहे न आउं सम्झां थो मूं ज़िंदगी में खोड़ सारा अहिड़ा प्रोग्राम अटेंड कया आहिनि जेके माण्हू हिन दुनिया में मौजूदु न हूंदा आहिनि हुनजी तारीफ़ कबी आहे हिन तारीफ़ ते आउं हिनखे इहो क्रेडिट ॾियां थो हिन मूंखे शौक़ु ॾिनो पर हिन तारीफ़ ॿुधी ईअं लॻो था हिन दुनिया में आहे ई कोन मरी वियो आहे जिंदगी में अहिड़ो कॾहिं कोन हाँ कहते इंतहा हो गई ये प्यार की अॼु ताईं त किलो ई पिया जो साॻो भंग बि थी हुजे वारे वारे ओके बाय 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 जिंदाबाद